अस्सलाम वालेकुम। मां आहियां जवाद सिद्दीकी ऐं अॼु तव्हां हिन पॉडकास्ट में ॿुधंदा पंहिंजे बारे में, मतिलबु तव्हांजे बारे में। असां ॻाल्हि कंदासीं उन्हनि ॻाल्हियुनि जी जिन खे असां सदाईं इग्नोर कंदा रहिया आहियूं। मुंहिंजो मतिलबु आहे त असां कॾहिं उन्हनि ते ध्यानु न ॾिनो आहे। असांखे ज़रूरत आहे इन ॻाल्हि सम्झण जी त असांखे पाण खे बहितर बणाइण लाइ छा करणु घुरिजे। पाण खे सही करण जे लाइ पहिरियां त इहो सुञाणणो पवंदो त असां में ख़ामियूं कहिड़ियूं आहिनि। अक्सर माण्हुनि में इहो मसइलो हूंदो आहे त हू पंहिंजो पाण खे बिल्कुलु दुरुस्त सम्झंदा आहिनि। शायदि उहे दुरुस्त बि हुजनि, पर छा तव्हां पाण खे इहो सवाल करे सघो था? तव्हां पंहिंजे बारे में सोचो। तव्हां पंहिंजे कारोबार में, पंहिंजी नौकरी में, पंहिंजे घर में, पंहिंजे ॿारनि सां, पंहिंजे वॾनि सां, पंहिंजे दोस्तनि सां, रोड ते, मस्जिद में या मंदर में या कंहिं बि जॻह ते तव्हां खां का ग़लती न थींदी आहे, या तव्हां कॾहिं कुझु सबक़ु न वरितो हुजे। शायदि तव्हां अॼु खां 20 साल पहिरियां क़ुर में सबक़ु पढ़ियो हुजे ऐं उन खां पोइ तव्हां वरी उनखे वरजायो न हुजे, ऐं तव्हां अॼु बि सम्झंदा हुजो त जेको तव्हां पढ़ो था उहो बिल्कुलु सही लहजे में पढ़ो था। ईअं ई दुनिया जे हर कम में हर वक़्तु बहितरी जी गुंजाइश हूंदी आहे, ऐं तव्हां में बि बहितरी जी गुंजाइश आहे। इन लाइ असांखे पाण खां शुरू करणो पवंदो। त पहिरियों अमल, असां पंहिंजो पाण खे, पंहिंजी ख़ामियुनि खे सुञाणे करे ऐं शुरू कंदासीं। मिसाल जे तौर ते जीअं सुकरात हमेशह सवाल कया। सुकरात अॼु असांखे छो यादि आहे? 200 साल क़ब्ले मसीह एतिरो वक़्तु थी वियो, पर असां अॼु बि सुकरात जी ॻाल्हि कयूं था, छो त सुकरात सवाल कया। सुकरात पुछो त ईअं छो आहे, ईअं कीअं आहे ऐं ईअं छो थींदो आहे, वग़ैरह वग़ैरह। त सुकरात जी इन्हनि ॻाल्हियुनि जे करे माण्हुनि सोक्रेटिक थिंकिंग जो कॉन्सेप्ट अपनायो। सोक्रेटिक थिंकिंग हिकिड़ो इस्तेमालु थींदड़ टर्म आहे जेको साइकोलॉजिस्ट ऐं वॾा एजुकेशनिस्ट अकेडमिया में, हार्वर्ड, स्टैनफोर्ड ऐं ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी जहिड़नि वॾनि इदारनि में अॼु बि इस्तेमालु कंदा आहिनि। हू सवाल मंझां सवाल कढंदा आहिनि त अगरि ॾींहुं आहे त ॾींहुं छो आहे? तव्हां कॾहिं सोचियो आहे? ॾींहुं इन करे आहे जो सिज निकितल आहे, ॾींहुं इन करे बि आहे जो ज़मीन गोल घुमे थी, ऐं ॾींहुं इन करे बि आहे जो वक़्तु ॾींहं जो थियो आहे। इन जा घणा ई जवाब थी सघनि था। ईअं ई हर शइ जा केतिरा ई जवाब थी सघनि था। पहिरियों सवाल, छा तव्हां रोज़ानो पंहिंजी रूटीन में पंहिंजे ख़्याल करण जे बारे में सोचींदा आहियो? छा तव्हां सुबुह जो नेरनि खां वठी राति जे मानी ताईं कुझु अहिड़ो अमल कंदा आहियो जेको तव्हां जे लाइ बहितरीनु हुजे, तव्हां जे लाइ बहितर हुजे, तव्हांखे अॻिते वधाए, तव्हांजी सिहत लाइ सुठो हुजे? सिहत जी ॻाल्हि कयूं था त पोइ असां सदाईं सिहत जे लाइ इहो छो सोचींदा आहियूं त असां जिस्मानी सिहत जे बारे में सोचींदा आहियूं, कॾहिं कॾहिं रूहानी सिहत जे बारे में बि सोचींदा आहियूं, पर छा असां पंहिंजी दिमाग़ी सिहत जे बारे में सोचींदा आहियूं? शायदि न। असां मां घणा ई पंहिंजे दिमाग़ी सिहत जे बारे में न आहियूं सोचींदा। असांजा अहसासात, जेके अंग्रेज़ी में इमोशन्स चइबो आहे, उन्हनि जे बारे में असां कॾहिं सोचियो ई न आहे। असां हमेशह ॿियनि जे चवण ते हलंदा आहियूं, पर छा उहे सभई जेके असांजा संगत वारा, असांजा घर वारा, असांजा उस्ताद, असांजा शागिर्द या असांजे गॾु कमु कंदड़ दोस्त यार, उहे छा सभई सही चवंदा आहिनि? छा उहे असांजे अहसासात खे, असांजे इमोशन्स खे सम्झनि था? ईअं न आहे, छो त उहे बि किन एहसासातुनि में महरूम आहिनि। ज़रूरी न आहे त उहे बि परफेक्ट हुजनि। जेके आइडल्स, जेके सेलिब्रिटीज़ तव्हां जिनखे फॉलो कंदा आहियो, छा उहे बि 100% 100% बिल्कुलु ठीकु आहिनि? ईअं न आहे। असां सभ में का न का ग़लती ज़रूरु आहे। असां सभिनी खे उहे ग़लतियूं सुञाणे पाण खे ठीकु करणो पवंदो। सो पहिरियों अमल ग़लतियूं सुधारण जे लाइ पंहिंजूं ग़लतियूं सुञाणणु आहे। ॿियो अमल आहे पंहिंजी उन्हनि ग़लतियुनि ते कमु करण जो। अगरि मां उस्तादु आहियां पेशे जो ऐं मां किताब पढ़णु छॾे ॾियां त शायदि मुंहिंजी नॉलेज आउटडेटेड थी वेंदी, एक्सपायर थी वेंदी। अॼु जेको एक्सपेरिमेंट थियो आहे, अॼु 10 सालनि खां पोइ उहो एक्सपेरिमेंट जा रिज़ल्ट्स काराइता न हूंदा। इन करे मां हिकु उस्ताद हूंदे मुंहिंजी इहा ज़िमेवारी आहे त मां पंहिंजी नॉलेज खे, पंहिंजे इल्म खे तरोताज़ा कंदो रहां, अपडेट कंदो रहां। अगरि मां ईअं न कंदुसि त पोइ मां पोइते रहिजी वेंदुसि। मुंहिंजी नॉलेज, मुंहिंजो इल्मु 10 साल पुराणो हूंदो। अॼु खां 25 साल अॻु कंहिं सोचियो हुयो त असां वायरलेस इंटरनेट इस्तेमालु कंदासीं, वाईफाई ते या इवन मोबाइल में असां पंहिंजी दुनिया इंटरनेट जी गॾु खणी घुमंदासीं, झंग झर में, घरनि में, छितुनि ते,
अंडरग्राउंड जिते बि हुजूं, गाॾी में हुजूं, असां पंहिंजी जेको आहे सो इंटरनेट विदाउट वायर हलायूं था। ईअं छो आहे? 25 साल पहिरियां शायदि कंहिंखां पुछो आहे त यार मुंहिंजो अमेरिका में वेठल माइट आहे, मां हुन सां हिन वक़्तु ई वीडियो कॉल करे ॻाल्हायां थो, त शायदि इहो हिकिड़ो मज़ाक लॻे हा, या लॻे हा त हिन वटि को जादू आहे, पर ईअं न आहे। उन टाइम शायदि उहो माण्हू सही हुयो ऐं कंहिं हुनजी ॻाल्हि ते एतबार न कयो। ऐं अॼु अगरि के नए ॼावल 5-7 सालनि जे ॿार खे चवंदो त इंटरनेट अॼु खां 25, 30 या 40 साल पहिरियां एक्ज़िस्ट ई न कंदी, त उन ॻाल्हि ते एतबार न कंदो। छो त हुनजी इन 5-7 सालनि जे ॿार जी नॉलेज बि अञा एतिरी न आहे, ऐं उन हमरा जी नॉलेज बि घटि हुई जेको 40 साल पहिरियां इंटरनेट ते एतबार न कंदो हुयो। त शयुनि ते एतबार करणु शुरू कयो, पंहिंजो पाण ते एतबार करणु शुरू कयो, पंहिंजे इल्म में इज़ाफ़ो कयो, पंहिंजे इल्म खे तरजीह ॾियो, पंहिंजे नॉलेज खे वधायो। पॉइंट नंबर 3 हिकिड़ो तमामु सादो, सिधो पर तमामु कायराइतो आहे। उहो कीअं? पॉइंट नंबर 3 आहे असांजी संगत, असांजे घर जो माहौल, असांजे ऑफिस जो माहौल, असांजे कारोबार, दुकान, ठीए, थले जो माहौल, असां जिन राउंड था गुज़रूं था उतां जो माहौल, असां हुन माहौल खे केतिरो ऑब्ज़र्व कयूं था ऐं केतिरो एब्ज़ॉर्ब कयूं था, उन मां केतिरो हासिल कयूं था। इहो ज़रूरी न आहे त जेके तव्हां खां घटि ख़बर आहे उहो ला इल्मु हुजे। थी सघे थो उन जो इल्मु ॿी कंहिं शइ में हुजे। ईअं ई तव्हांजो इल्मु बि शायदि ॿी कंहिं शइ में हुजे ऐं तव्हां उन जे लाइ बि ओतिरा ई बेवकूफ़ हुजो जेतिरा तव्हां हुनखे सम्झी रहिया आहियो। असां वटि ॾिठो वियो आहे त माण्हू ॿिए जे तज़िये ते, ॿिए जे राय ते चिड़ी पवंदा आहिनि ऐं अक्सर विढ़ी पवंदा आहिनि। पर ईअं न आहे, तव्हांखे विढ़णु न घुरिजे। तव्हांखे उन खां सवाल करणु घुरिजे त तूं ईअं छो थो सोचें? अगरि तव्हांखे हुनजे बैकग्राउंड जी ख़बर आहे त हू केतिरो इल्मु रखे थो, अगरि तव्हां ॼाणो था त हुनजी नॉलेज केतिरी आहे ऐं हू केतिरो पढ़ंदड़ आहे हुन टॉपिक जे बारे में, या उहो उन में केतिरो इन्वॉल्व आहे, त ठीकु आहे, उनजो ओपिनियन 100% तव्हां एग्री करे सघो था। पर अगरि हुन माण्हू जी उहा नॉलेज ई न आहे ऐं अगरि माण्हू खे ख़बर ई कोन्हे त पोइ तव्हां कीअं हुनजे टॉपिक सां एग्री करे सघो था? इन करे तव्हां हुन खां सवाल कयो त तूं इहो किथे पढ़ियो, तूं इहो किथे कयो, या तूं इहो किथे ॾिठो? तव्हां एविडेंस घुरो हुन खां। इन मां छा थींदो? इन मां ईअं थींदो त तव्हांखे जेको नॉलेज उन दोस्त मां, उन माइट मां, उन कुलीग मां मिली रही आहे, उन नॉलेज जी कंफर्मिटी थींदी त उहा नॉलेज सही आहे या ग़लति आहे, ऐं तव्हां एज़ अ पर्सन उन नॉलेज खे पाण ताईं रखंदो या तव्हां उनखे डिस्कार्ड करे छॾींदो, मतिलबु त उन खां नफ़ी करे छॾींदो। इहो तमामु ज़रूरी आहे त सही ऐं ग़लति तव्हांखे सम्झणो पवंदो, ऐं सही ऐं ग़लति तव्हां पंहिंजे दोस्तनि यारनि मां बिल्कुलु 100% सम्झी सघो था, पंहिंजे माइटनि मां, पंहिंजे वॾनि मां, पंहिंजे नंढनि मां। तव्हां कॾहिं कॾहिं गौर कयो आहे त नंढा ॿार केॾा ज़बरदस्त सवाल कंदा आहिनि? असांखे लॻंदो आहे त बेवकूफ़ी था कनि, ॿार आहिनि, हिननि खे अकुल कोन्हे, पर हू जेके ॻाल्हियूं कंदा आहिनि उहे आउट ऑफ क्यूरियोसिटी कंदा आहिनि। तजस्सुस हूंदो आहे हुननि खे ख़बर कोन्हे त दुनिया में छा आहे, पर असां उन्हनि खे टारे छॾींदा आहियूं या असां उन्हनि खे उबतो सुबतो जवाबु ॾेई छॾींदा आहियूं, ऐं कॾहिं सोचींदा न आहियूं त उहे ॿार असांखे इहो सवाल छो था कनि। मिसाल तौरु तव्हांजो ॿारु तव्हां खां सवाल थो करे त बाबा ज़मीन गोल थी घुमे या सिज गोल थो घुमे? असां चवंदासीं ख़बर कोन्हे, अबा ॾींहुं थींदी आहे, राति थींदी आहे। पर असांखे ईअं न करणु घुरिजे। असांखे उन्हनि जे सवालनि ते गौर करणु घुरिजे। असांखे ख़बर अगरि न आहे त ज़मीन गोल घुमंदी आहे या सिज चौधारी ज़मीन जे गोल घुमंदो आहे, त असांखे अॼुकल्ह इंटरनेट जो दौरु आहे, अगरि को किताब नथा पढ़ी सघूं त इंटरनेट ते वञी करे हिकिड़ी नॉर्मल गूगल सर्च करे इहो मालूम करे सघूं था ऐं पंहिंजे ॿार खे उहो जवाबु ॾेई सघूं था। पर वरी मसइलो अची थो वञे त वक़्तु कंहिं वटि आहे, ऐं इहो आहे मसइलो नंबर 4 त वक़्तु किथां कढिजे। छा तव्हां पंहिंजे 24 कलाकनि जे बारे में कॾहिं सोचियो आहे त हिन 24 कलाकनि में असां छा करे सघूं था? इन्हनि 24 कलाकनि खे असां कीअं विराए सघूं था? हुन में असांखे आराम बि करिणो आहे, मानी बि खाइणी आहे, एंटरटेन बि करिणो आहे पंहिंजे पाण खे, नौकिरी, कारोबार उहो बि करिणो आहे, सोशल लाइफ बि गुज़ारणी आहे, फैमिली खे बि टाइम ॾियणो आहे, ऐं हुन सां गॾु पंहिंजी सिहत जो बि ख़्यालु रखिणो आहे। इहे सभु जेके शयूं मूं चयूं उहे न चाहींदे बि असांखे करणियूं आहिनि। त पोइ छो न असां पंहिंजे वक़्त खे सही तरीक़े सां हुनखे विरायूं। सुबुह जो उथण सां असांजो पहिरियों जेके बि हरकतूं एक्टिविटीज़ आहिनि उन्हनि ते ध्यानु ॾियूं त जीअं असांजो बाक़ी जो अॻियां जो ॾींहुं सुठो गुज़रे। अगरि सुबुह जो उथण सां ई असां चिड़ियल हूंदासीं ऐं असां पंहिंजे जेको आहे सो बेज़ारी जो इज़हार कंदासीं पाण सां, पंहिंजे घर वारनि सां, त यकीन करियो तव्हांजो पूरो ॾींहुं ख़राबु गुज़रंदो।
तव्हांजी का बि शइ रूटीन में न रहंदी। तव्हां मानी नेरनि जे ज़िद खां शुरू कयो, या तव्हां मंझंदि जो कंहिंसां विढ़ी करे कयो, या तव्हां राति जो मानी खाइण खां पोइ घर वारनि सां विढ़ी करे वक़्तु गुज़ारियो, या संगत यारनि सां वक़्तु विञाए करे 2-3 कलाक चांहि जे कोप ते गुज़ारे करे ऐं नेठि लाहासिल ॾींहुं गुज़ारे ऐं पोइ तव्हां वञी करे सुम्ही पओ, त इहा त का रूटीन न थी। पंहिंजी हिकिड़ी रूटीन ठाहियो। उमेद आहे त तव्हांखे 2 अखर लिखणु ईंदा हूंदा। पंहिंजे लाइ लिखो, पंहिंजो वक़्तु लिखो। मोबाइल जो दौरु आहे, कंप्यूटर जो दौरु आहे, टैबलेट आहे, कुझु बि न आहे। तव्हां वटि हिकिड़ो ख़ाली पनो आहे। उन पने ते पंहिंजी हिकिड़ी रूटीन लिखो। तव्हां सुबुह जो हिन टाइम ते उथंदुसि ऐं मां पहिरियां कम ही कंदुसि। उन खां पोइ जेको बि तव्हांजो कार वहिंवार आहे, उहो सॼो उन में लिखो ऐं कोशिशि कयो त तव्हां उनखे फॉलो कयो। ज़रूरी न आहे त तव्हां पहिरें ॾींहुं तव्हां 100% उनखे फॉलो करे सघो। उनमें टाइम लॻंदो। उनमें टाइम लॻंदो, थी सघे थो उनमें हफ़्तो लॻे, महीनो लॻे, या थी सघे थो 6 महीना लॻनि, पर उहो ज़रूरु तव्हांजे लाइ क़ाइदो साबित थींदो। पर अगरि तव्हां विच में ई छॾे ॾिनो ऐं तव्हां उन ते एतबार बि न कयो, उन ते तव्हां अमल बि न कयो, त पोइ तव्हांजी कोई बि मदद नथो करे सघे। सिर्फ़ु तव्हां पंहिंजी पाण मदद करे सघो था। अगरि पंहिंजी मदद करण लाइ तव्हां का ॻाल्हि सोचे रहिया आहियो, त हिते अचे थो असांजो मसइलो नंबर 5। ऐं जेके ॻाल्हियूं मूं अॻु कयूं आहिनि, उहे सभु ॻाल्हियूं उहे तव्हांजी पंहिंजी मदद जे लाइ आहिनि। अगरि तव्हां इहे सभु ॻाल्हियूं ऐं इन खां अलावा अगरि इहे तव्हां सभु ॻाल्हियूं ऐं इन खां अलावा जेके ॿियूं ॻाल्हियूं तव्हांखे पंहिंजे वाध वेझ लाइ, अगरि इहे ॻाल्हियूं तव्हांखे सम्झ में अचनि थियूं ऐं उन खां अलावा तव्हांखे पंहिंजे बारे में ॿी का ॻाल्हि सम्झ में अचे थी, त तव्हां पाण खे इम्प्रूव करण लाइ, पंहिंजी वाध वेझ लाइ, पंहिंजी सेल्फ ग्रोथ लाइ उहे एडॉप्ट कयो। अगरि तव्हांखे नथियूं अचनि त सिखो। सिखण जी का उमिरि न हूंदी, पढ़ण जी का उमिरि न हूंदी, पर असां सिर्फ़ु मसइलनि जे गॾु रहंदा आहियूं। मसइलनि जे गॾु वञी करे पंहिंजो ॾींहुं ख़राबु कंदा आहियूं, पंहिंजो कारोबार ख़राबु कंदा आहियूं, पंहिंजी नौकरी ख़राबु कंदा आहियूं, पंहिंजी घरू ज़िंदगी ते असां असरअंदाज़ थींदा आहियूं। अगरि नंढी ॻाल्हि ते तव्हांजो ज़हन चिड़चिड़ो थो थिए, त तव्हांखे रुकणु घुरिजे। तव्हांखे सोचणु घुरिजे त ईअं छो थो थिए। इहा वजह ॻोल्हियो, इन वजह खे ॾिसो त इन वजह जे करे तव्हां चिड़चिड़ा थिया आहियो। उन वजह जे पोयां छा आहे? तव्हांखे छा महसूसु थियो? तव्हांखे किथे चिड़ लॻी? तव्हांखे को जिस्मानी धकु लॻो? तव्हां जे लाइ इहा वजह छा हमेशह लाइ रहंदी? न। शायदि तव्हांजे मानी में लूणु वधीक हुयो, तव्हां चिड़ी वियो ऐं हाणे तव्हां 2 ॾींहं चिड़ियल रहंदव, पर तव्हां केतिरो अरसो चिड़ियल रहंदव? इन जे करे नंढियुनि ॻाल्हियुनि ते पंहिंजे लाइ मसइला पैदा करणु छॾे ॾियो। त पोइ नाज़रीन, तव्हांजी वॾी महिरबानी। तव्हांजो होस्ट जवाद सिद्दीकी। अस्सलाम वालेकुम।